صدق الله مولانا العظيم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. मुझे अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला इन पाक सूरत जे अंदर इंसान ज़ात जे मुतालिक ॿुधायो तो इंसान खसारे में। रब साईं ज़माने जो कसम खणी ज़िक्र फरमायो तो इंसान खसारे वारो आहे। पर जॾहिं इंसान में चार रस्मूं अचनि थियूं पयूं तो उन्हनि वस्फ़नि जे करे पोइ इंसान खसारे मां निकिरी थो वञे पियो। सभ खां पहिरियां आहे ईमान। इंसान जो ईमान कामिल ऐं मुकम्मल हुजे। पोइ जंहिं इंसान जो ईमान रब साईं ते कामिल ऐं मुकम्मल आहे उहो इंसान जेको आहे खसारे खां ॿाहिरि आहे। छो त ईमान अहिड़ी शइ आहे वो जंहिं इंसान जे ईमान दिल में मजबूत आहे ऐं ईमान सां इंसान पंहिंजे ज़िंदगीअ खे गुज़ारे थो पियो त उहो इंसान कामिल इंसान आहे। त ईमान हिकिड़ी तमाम कीमती शइ आहे। इंसान खे जॾहिं ईमान हूंदो त उहो मोमिन बानो न रब सां शिरक कंदो, न दुनिया में कंहिंसां ठगी कंदो, न कंहिंसां कूड़ ॻाल्हाईंदो, न कंहिंजी गिला ऐं ग़ीबत कंदो, न वरी मोमिन बानो को गुनाह जो कमु कंदो। त ईमान जंहिं इंसान में आहे उहो रब साईं जे ख़ौफ़ में पंहिंजी दुनिया ज़िंदगी गुज़ारे। त असुल मक़सद इंसान जो जेको दुनिया में अचणु वो आहे अल्लाह जी इबादत। रब साईं जी इबादत इंसान पंहिंजे ज़िंदगीअ में आहे। वो जॾहिं बानो रब साईं जी इबादत करे थो पियो ऐं अल्लाह जे तौहीद ते पंहिंजी ज़िंदगी बसर करे थो
तो उन बाने जी दुनियावी जिंदगी भी सोनी थी पवे, तो आखिरत वारी जिंदगी भी सोनी थी। छो तो इंसान जी असल जिंदगी आखिरत वारी जिंदगी है। दुनिया में इंसान आर्जी है, चंद वक्त जे लाइ आयो, चंद दिहाड़न जे लाइ आयो। ये आर्जी जिंदगी है। दायमी जिंदगी जेका है उहा उखरवी जिंदगी। वो हाणे सोणो इंसान उहो आहे, सियाणो इंसान उहो आहे जेको पंहिंजी दुनियावी जिंदगीअ में रब साईं जी बंदगी करे, अल्लाह जे अहकामात जे मुताबिक पंहिंजी जिंदगी गुज़ारे थो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो पंहिंजे जिंदगीअ में आणे थो पियो, तो वो इंसान दुनिया में उनजी सोनी आहे ऐं आखिरत भी सोनी आहे उन इंसान। पर जंहिं इंसान दुनिया में पंहिंजी हीअ कीमती हयाती विञाए छॾी, रब साईं जे वेझो न थियो, रब साईं जे इन जी जिंदगीअ में खौफ वारी जिंदगी न गुज़री, अल्लाह जे खौफ खां पंहिंजी जिंदगी न गुज़ारे ऐं दुनिया जी हयाती हिन नफ़्सानी ख्वाहिशात जे मुताबिक गुज़ारी, रब जे अहकामात के पुठी ॾिनो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो हिन पंहिंजी जिंदगीअ में न अपनायो। फरमाया खसिरत दुनिया वल आखिरा। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो हिन इंसान पंहिंजी दुनिया भी तबाह कई तो आखिरत भी। तंहिं करे अॼु तव्हां असांजी इहा क़ीमती ज़िंदगी आहे, इन पंहिंजी क़ीमती ज़िंदगी खे सुहिणो पड़े। दुनिया चंद ॾियाड़ आहे, दुनिया फानी आहे, इन फानी दुनिया सां दिलि न लॻे। आखिरत वारी जेका ज़िंदगी आहे उहा हमेशा वारी ज़िंदगी आहे, उनखे सोने बणाइण जी कोशिश कर। उहा कोशिश तॾहिं थींदी जॾहिं इंसान दुनिया में रही करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामात जो पाबंद बणे। ये अल्लाह जो कलाम तव्हां असां ॾे आयो, सिधी राह ॾेखारण जे लाइ आयो आहे। हाणे जॾहिं तव्हां असां इनखे पढ़ंदासीं, इन ते अमल कंदासीं, तॾहिं मार्फत इलाही तव्हां असां ॾे ईंदी। तॾहिं तव्हां असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो मक़सद सम्झ में ईंदी। पर जॾहिं दुनिया में असां हिन कलाम पाक खे न ॾिठोसीं, इन ते पंहिंजी ज़िंदगी न गुज़ारीसीं, त पोइ दुनिया में भी तबाही आहे, आखिरत में भी तबाही। तॾहिं त रब साईं इन कुरान पाक जे अंदर फरमाए फमन अअरद अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन ज़न्का। जंहिं दुनिया में मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ियो, मुंहिंजे कलाम खां मुंहुं मोड़ियो, मुंहिंजे यादगिरी खां मुंहुं मोड़ियो, फरमाए त मां हुनजी दुनियावी ज़िंदगी तबाह करे छॾी। उहा तबाही कहिड़ी आहे? फरमाए हुनजो मईशत, हुनजो गुज़रान मां ज़िंदगीअ में दुनिया में हुनजो तबाह करे छॾींदो। पोइ अॼु दुनिया में तव्हां नज़र फेरायो, हर इंसान मईशत जे करे परेशान आहे।
रोजगार जे करे हर इंसान परेशान आहे। के खुदकशियूं करनि था, के पंहिंजा बच्चा मारनि था पिया। इंसान खां दिली सुकून ख़त्म आहे। 24 कलाक इंसान इन परेशानी में आहे त मां पंहिंजो रिज़्क़ कीअं हासिल कयां। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रिज़्क़ ॾियण वारो रज़ाक़ रब जी ज़ात आहे। इंसान खे काई ताक़त न आहे जो कंहिंजो रिज़्क़ बंदि करे। रब जी ज़ात रज़ाक़ आहे। रिज़्क़ ॾियण वारो बि रब जी ज़ात आहे। तंहिं करे उन पंहिंजो तरीक़ो ॿुधारियो, उन पंहिंजो अहकाम ॿुधारियो असांखे हिन कलाम पाक जे ज़रिए। तो दुनिया में जेकॾहिं मुंहिंजे ज़िक्र खां, मुंहिंजे यादगिरी खां, मुंहिंजे ख़ौफ़ खां तव्हां मुंहुं मोड़ियो, मुंहिंजे हिन क़ुरान पाक खां मुंहुं मोड़ियो, तव्हां इन ते पंहिंजी ज़िंदगी बसर न कई, इनखे न पढ़ियो, इनखे दिलि में जाइ न ॾिनो, पोइ फरमाए त मां तव्हांजो गुज़रान तंग करे छॾियो। इहा दुनिया में सज़ा रब जी आहे। फरमाया बना शुरू हुई यौमल क़ियामत। इंसान तू खुश न थी तो तुझी दुनिया तबाह थी, तू मरी वे, खपी वे, बस हाणे तो अॻिते हिसाब न थी। क़यामत जे ॾींहं बि उथणो आहे इंसान खे। रब जे साम्हूं इंसान खे पेश थियणो। पोइ रब जे साम्हूं इंसान जॾहिं पेश थींदो, पोइ रब साईं उन खां ज़िंदगीअ जो हिसाब वठंदो। ओ न मैदान महशर जे कोई इंसान जो साथी न हूंदो। इंसान अकेलो हूंदो, रब जे साम्हूं हाज़िर थींदो। पोइ रब साईं उन इंसान खां पुछंदो, बाना ॾे ख़बर दुनिया में जो तोखे मां मोकिलियो, तो दुनिया में मुंहिंजे लाइ छा कयो? दुनिया में तू पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी? तोखे जो मां दुनिया ज़िंदगी ॾिनी, ही दुनिया में नेमतूं ॾिनियूं आहे, तू मुंहिंजो हुकुम कहिड़ो मञी? तू मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कई? तोॾे जो मुंहिंजो कलाम आयो, तू उनखे पढ़ियो, तू उनजी इज़त कई? तू पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी? हर घड़ीअ जो हिसाब इंसान खे उते ॾियणो। पोइ इंसान परेशान। पर जेकॾहिं इंसान दुनिया जे अंदर क़ुरान पाक सां मोहबत करे, क़ुरान पाक के पढ़े तो पियो, क़ुरान पाक जे अहकामात जे मुताबिक दिन जी ज़िंदगी गुज़ारे तो, त रब साईं उन जे लाइ क़ुरान पाक के निजात जो ज़रियो बनाए। पोइ ही क़ुरान पाक इंसान सां क़ब्र में बि गॾु हूंदो। क़ब्र में भी इंसान के अकेलो न छॾींदो। मैदान महशर में रब साईं वटि भी ही क़ुरान पाक उन इंसान जो साथ आहे जो अल्लाह के अर्ज़ कंदो, रब इन दुनिया में तो मूंसां ॾाढी हिन जी मोहबत हुई, कसूरवार आहे, ख़ताकार आहे, पर दुनिया में ही मूंसां मोहबत कंदो, मूंखे पढ़ंदो हो, जेके तुझा अहकामात मुझे अंदर हुया उन जे मुताबिक हिन अमल पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, चङनि अमलनि जे तरफ़ हली पियो, बुराइनि खां रुकिजी पियो, नफ़सानी शैतानी ख़्वाहिशात जे मुताबिक हिन पंहिंजी ज़िंदगी बसर न कई। तंहिं करे अॼु हिन जे हक़ में मुंहिंजी सिफारिश क़बूल कई वञे। पोइ अल्लाह तबारक व तआला उन बारे जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो। त ही क़ुरान पाक एॾो क़ीमती आहे। तंहिं करे दुनिया जी हयाती थोरी आहे।
उन ते बावर न कयो। ये बेवफा जिंदगी है। इन सां दिल न लगा। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक के जरिए आगाही दी तो दुनिया में तव्हां इन किताब के चिंबड़ी वठो, अल्लाह जे रसूल के चिंबड़ी वठो, उन जो तरीक़ो पंहिंजे ज़िंदगी में अपनायो, मो अल्लाह जी इबादत कयो, इन में तव्हांजी कामयाबी। तंहिं करे फरमाए अमन आरदा अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा। जंहिं मुझे हिन ज़िक्र खां मुंहुं मोड़ियो, क़ुरान खां मुंहुं मोड़ियो, मुझे अहकामात खां मुंहुं मोड़ियो, दुनिया में इहा उनखे इहो अज़ाब आहे जो उनजी मईशत गुज़रान तंग करे छॾींदो ऐं आख़िरत में उनखे अखियुनि खां अंधो करे उथारींदो। दुनिया में तो दीद है, अखियुनि सां इंसान ॾिसे थो त हीउ सिधो रस्तो आहे, हीउ टेढ़ो रस्तो आहे, हिन रस्ते सां वेंदुमि त नुक़सान न पहुचंदो, जेकॾहिं हेॾे फिरंदुसि त नुक़सान थींदो। क़यामत जे ॾींहुं जॾहिं इंसान मैदान महशर जे लाइ उथंदो, क़बरुनि जा अंदरां उथंदो, त उन इंसान खे अखियुनि में दीद न हूंदी। रड़ी कंदो काल रबिल माशरतनी आम वक़द कुंतु बसीरा। ऐं रब तूं अॼु असांखे छो अंधो करे उतारियो आहे? असां त दुनिया में ॾिसंदा हुआसीं, असांखे त अखियूं हुयूं, तूं अॼु असांखे अंधो करे उतारियो आहे, असांजे अखियुनि मां दीद खसे छॾे थी। अल्लाह से फरमाईंदो आओ काल कज़ालिका अततका आयातुना फनसीतहा। अॼु तव्हांखे मां हिन जे करे अंधो करे उतारियो जो मुंहिंजो आयतूं तव्हां ॾे आयूं हो, मुंहिंजो कलाम तव्हां ॾे आयो हो, मुंहिंजो क़ुरान तव्हां ॾे आयो हो, तव्हां दुनिया में उनखे विसारे छॾियो, तव्हां उनखे न पढ़ियो, तव्हां उनखे दुनिया में पुठी ॾिनो। फकज़ालिकल यौम तुनसा, जो तव्हां हिन क़ुरान खे दुनिया में विसारियो, अॼु मां अल्लाह तव्हांखे आख़िरत में विसारियो। तंहिं करे जेकॾहिं तव्हां चाहियो था त असांजी दुनियावी ज़िंदगी भी सुहिणी थिए, उखरवी ज़िंदगी भी सुहिणी थिए, असांजे रिज़्क़ में बरकत पवे, त अचो अॼु हिन क़ुरान पाक खे चिंबड़ी, क़ुरान पाक जे अहकामात जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, क़ुरान पाक खे पुठी न ॾियो। पोइ जंहिं क़ुरान पाक खे दुनिया में चिंबड़ी पियो, आख़िरत भी हुनजी सुहिणी थी पवे। दुआ है तो अल्लाह तबारक व तआला तव्हां असां समूरनि मुसलमाननि खे दुनिया में रहाए त क़ुरान पाक सां मोहब्बत सां रहाए। जॾहिं दुनिया मां मोकिलाणी थिए त क़ुरान पाक तव्हां असांजे दिलनि में हुजे ऐं ज़ुबान ते कलमो तय्यब हुजे, तव्हां त उखरवी ज़िंदगी भी सुहिणी थी पवे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बि इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन। बिरहमतिका या